सवाल क्रॉसिंग मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान इनकलाब पारां अमेरिका जे जंगी बेड़े इब्राहिम लिंकन खे नुक़सान पहुचाइण जी दावा। एयरक्राफ्ट कैरियर USS जंगी बेड़े खे मिसाइल हमलनि सां निशानो बणाए वियो। ईरान जे सेंट्रल हेडक्वार्टर दावा कई आहे त इराक जे मज़ामती फोर्सिस अमेरिका जो जहाज़ किराए तबाह कयो आहे। अमेरिका जे सेंट्रल कमांड जहाज़ किरी तबाह थियण जी तस्दीक करे छॾी। इसराइल पारां ईरान मथां वॾे पैमाने ते नवां हमला शुरू करण जी दावा। तहरान ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरान जे इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो पियो वञे। ईरान जे एटमी प्रोग्राम जे अहम हंधनि खे निशानो बणायो वियो आहे। अमेरिका दिफ़ाई सिस्टम थाड ॾखण कोरिया खां इसराइल मुंतक़िल करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी हुकूमत जे अहम शख़्सियतुनि खे मारण हुन लाइ एज़ाज़ आहे। फ़ौजी माशी ऐं ॿियनि तरीक़नि सां ईरान जे दहशतगर्द हुकूमत खे तबाह कयूं पिया। पंहिंजे बयान में ट्रंप वधीक चयो आहे त 47 सालनि खां ईरानी दुनिया में बेगुनाह माण्हुनि खे मारे रहिया आहिनि ऐं हाणे हू उन्हनि खे मारे रहियो आहे, जेका संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद सां मुलाक़ात मुकम्मल। यकजहती ऐं भरपूर हिमायत जो अज़म। शहबाज शरीफ जदे में वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। नायब वज़ीर आज़म इसहाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर भी मौजूद हुआ। ख़िते जी ताज़ी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिशुनि ते इतफ़ाक़। सिंध जो नओं गवर्नर अॼु पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो। निहाल हाशमी खे सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हलफ़ खणाईंदो। निहाल हाशमी चयो आहे त गवर्नर जो उहिदो कंडनि जी सेज आहे। हू आईनी ज़िम्मेवारी अदा कंदो, जमहूरियत ऐं इंसाफ़ लाइ कमु कंदो, सूबे जी ख़ुशहाली, तरक़ी ऐं भाईचारे लाइ कमु कंदो। मीरपुर माथेले विचो धुरियुनि में जहिड़ो फायरिंग में नौजवान मारिजी वियो। गढ़ी चाकर भरिसां मोलाणा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में चोरीअ जे मामले तां जहिड़ो गोलियूं लॻण करे ग़ुलाम मुस्तफ़ा मुलाणो क़तल थी वियो। वाक़ई बाद धुरियुनि में छिकताण।